शदादकोट प्रेस क्लब अॻियां ॿिए ॾींहुं बि पुलिस जी नारसानी ख़िलाफ़ जमाली बिरादरी ऐं शहरनि जे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे अॻुवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। उन मौक़े ते सिजात जमाली, मुज़फ़र खोसो, सैफुल्ला ऐं ॿियनि चयो त कंबर शदादकोट ज़िले जी पुलिस ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। रोज़ बेगुनाह शहरियुनि खे गिरफ़्तार करे रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। असुल जवाबदारनि जी गिरफ़्तारी बजाए खानापुर करण लाइ बेगुनाह माण्हुनि खे पैसनि जे करे चादर ऐं चौधरी जो तक़दस पैमाल करे उन्हनि खे गुम कयो वञे थो। हुननि चयो त शहर जे सैफुल्ला कॉलोनी जे घर पंहिंजा मां बिना कंहिं ॾोह जे खंभे गुम कयल उस्ताद फ़तेह महमद जमाली ऐं संदसि पुट उस्ताद सिजात जमाली खे पुलिस बिना जवाज़ खंभे गुम कयो आहे। जॾहिं त पुलिस तशद्दुद में बेहोश थी वियल उस्ताद फ़तेह महमद जमाली खे पुलिस बेहोशी जी हालत में इस्पताल छॾे फ़रार थी विया। संदसि पुट उस्ताद सिजात अली जमाली खे अञा ताईं गुम कयो वियो आहे, जेको मज़मत जोॻो अमल आहे। हुननि चयो त इंसाफ़ न कयो वियो त जल्द एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।